शाम जो विज़िट कयो ऐं असांखे कवरेज ॾिनी। अॼु हींअर पाण बीठा आहियूं बिरुगोट जे स्कूल में, जेकी अलहमदिल्ला मुंहिंजी ADP स्कीम हुई, CM साहब अप्रूव कई हुई। उन ते कमु अवां बि ॾिसी रहिया आहियो कि अधु बिल्डिंग अलहमदिल्ला प्रॉपरली तयारु थी वई। बाक़ी हीअ जिते हेर बीठल आहियूं इन खे डिमोलिश करे इन में दुबारा सां नई सही बनाई वेंदी। ऐं उन जी बि अवां ॾिसंदव कि कमु बहितरीनु हले पियो। कि पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जिन्हनि मलीर में असांखे कम ॾिना आहिनि, ADP स्कीम्स चए पियो या डेवलपमेंट वर्क्स कहिड़ा बि हुजनि, उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी कराया। हींअर ही स्कीम मुंहिंजी ADP स्कीम हुई जंहिं ते कमु हले पियो। बजट जे करे कि क्वार्टरली बजट ॾिनो वेंदो आहे डिपार्टमेंट्स खे, तंहिंजे करे थोरो कमु स्लो थियण इन लाइ कि मथां ई असांखे बजट कोन्हे। बजट हुजे हा त वन टाइम पेमेंट करे ऐं ठेकेदार खे माण्हू चयो आहे कि उहो जल्द सां जल्द कमु कंप्लीट करे, मगर बजट जी खोट जी वजह सां क्वार्टरली कमु पियो हले। ऐं इनशाला मां ॾिसंदव कुझु महीननि में कमु फिनिशिंग में हूंदो ऐं बहितरीनु कमु पियो हले। इन सां गॾु मूं UC मल में, बिरोई मोहल्ला में, सुमार कंडाणी में 2-3 स्कूल रखाया आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेकी हिदायतनि ते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे हिदायतनि कि असांखे फस्ट प्रायोरिटी ॾियणी एजुकेशन खे। मेमन ॻोठ वारो स्कूल कॉलेज मूं ॾिनो आहे, 2-3 स्कूल मूं आखे ॻणाया। उन सां गॾोगॾु मदीना कॉलोनी जो स्कूल आहे, खोसागोड जो स्कूल आहे। इहे अलहमदिल्ला ऑन प्रोसेस आहिनि। इनशाला जल्दी अवां ॾिसंदव मारू ॻोठ वारो स्कूल, इहे कम जे साम्हूं शुरू थींदा ऐं बहितरीनु कमु कराए पई पाकिस्तान पीपल्स पार्टी। उहो को लिकियल छुपियल न आहिनि, अवां जे साम्हूं जेके बि कम आहिनि।